छावा के खबर है तो लोह असल में जमीन जो हिस्सो ही नहीं। लोह का सवाइ जिंदगी छो नामुमकिन है। ये साइंस कुरान कायनात और इंसान के विच में हैरत अंगेज ताल्लुक के जाहिर करे थी। एक एड़ो राज जेको सोचण ते मजबूर करे छड़े थो। थोड़ो सोचो, जेकॾहिं मां वहां का पुछां लोह किथां आयो, पर सभिनी जो जवाब हुंदो ज़मीन मां। साइंस मुताबिक लोह न ज़मीन जो है ऐं न ई असांजे निज़ाम शमसी जो। छाकाणि त लोह पैदा थियण लाइ जेको इंतिहाई दर्जाए हरारत घुर्बल आहे उहो असांजे निज़ाम शमसी में किथे बि मौजूदु नाहे। लोह रुगो हिकु हालत में ठही सघे थो जॾहिं सिज खां केतिरा ई भेरा वॾो सितारो ज़ोर सां फाटी पवंदो आहे। उनखे सुपरनोवा चयो वेंदो आहे। अहिड़े धमाके खां पोइ सितारे जो अंदरियो मादो काइनात में पखिड़िजी वञे थो ऐं पोइ उहो मादो शाह साकिब बणिजी के सियारे ते किरे थो ऐं पोइ साइंसदान चवनि था ज़मीन ते लोह बि अहिड़ी तरीक़े सां आयो। अरबे साल अॻु लोहे सां भरियल शाह साकिब हिन धरती ते किरिया। हाणे थोरो हिते रुकजो, छाकाणि त हिते हैरत अंगेज़ मोड़ आहे। कुरान मजीद 1400 साल अॻु उन वक़्तु जॾहिं न साइंस हुई ऐं न ई सुपरनोवा जो तसवुर, अल्लाह ताला फरमाए थो ऐं असां लोह खे लाथो जंहिं में सख़्त कुवत आहे ऐं इंसान लाइ फ़ाइदा आहिनि। लफ़्ज़ खे गौर सां ॿुधो, लाथो यानी मथां खां आंदो वियो। सूरत अल हदीद कुरान मजीद जी 57 सूरत आहे ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त लफ़्ज़ अल हदीद अबजद हिसाब सां 57 आहे। अलिफ सां 1 प्लस लाम सां 3 प्लस हे सां 8 प्लस दाल सां 4 प्लस ये सां 10 प्लस दाल सां 4 उहो हिसाब 57 थिए थो ऐं सूरत नंबर बि 57 आहे। हाणे लफ़्ज़ हदीद वठो जंहिंजो अंग 26 आहे ऐं 26 छा आहे? आयरन जो एटॉमिक नंबर, इत्तेफाक या गहरी तरबियत। अञा ॿुधो, सूरत अल हदीद में 4 रुकू आहिनि ऐं लोह जा 4 मुस्तहकम आइसोटॉप। ज़मीन जो सभ खां वधीक लोह इनर कोर में आहे जेको 80% लोह ऐं 20% निकल ते मुश्तमिल आहे। इनर कोर जी थोल 2475 किलोमीटर आहे ऐं सूरत अल हदीद में कुल अखर 2475 आहिनि। इनर कोर जो गर्मी पद तक़रीबन 5700 केल्विन आहे ऐं सूरत नंबर 57 आहे। हता जो 57 आयरन लोह जो हिकु मारूफ आइसोटोप बि आहे ऐं सभ खां अहम ॻाल्हि, न ज़मीन जो मक़नातीसी ढाल हुजे हा, न सिज जूं ख़तरनाक छाऊं रुकजनि हा, न वायरलेस कम्युनिकेशन मुमकिन हुजे हा ऐं न ई असांजे रत में हेमोग्लोबिन हुजे हा, जंहिं का सवाइ ज़िंदगी नामुमकिन आहे। साइंस चवे थी लोह मुअल सितारनि मां आयो। कुरान पाक चयो असां लोह खे लाथो जंहिं में सख़्त कुवत आहे। सवाल उहो नाहे लोह किथां आयो, सवाल उहो आहे उहो इल्मु 1400 साल अॻु कंहिं ॾिनो। सोचण वां जो कमु आहे।